नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज जे ॻोठ अली मोहम्मद चांग वासिन पारां इब्राहिम चांग, साजिद चांग, क़ाशिफ ऐं ॿिनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे फैज़गंज में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग पंहिंजी रिपोर्ट में। फैज़गंज जे ॻोठ अली मोहम्मद चांग वासिन पारां براهيم चांग, साजिद चांग, क़ाशिफ चांग ऐं ॿियनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि मीडिया ॾोह धाईंदे चयो त असांखे मुखालिफ़नि असांजो भाउ यासीन चांग, संदसि भेण सपूरा चांग पैसनि जे मामले तां कूड़नि केसनि में फासणु चाहिनि था। इन्हनि चयो त औरत सपूरा ख़ातून अब्दुल गफूर चांग मोहम्मद ईसी चांग ते ज़्यादतीअ जो कूड़ो इल्ज़ाम हणी करे ज़्यादतीअ जो केस दाख़िल कयो वियो आहे। संदसि वधीक चवणु हो त असांजा मुखालिफ़ यासीन चांग सपूरा चांग ते अहिड़ी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में बि ॾिनीसीं जिते कोर्ट सॻोॾी सपूरा चांग वारी धुर खे पाबंद कयो त को बि केस दाख़िल न थींदो। पर पोइ बि असां मथां फैज़गंज जी पुलिस कड़ी रिश्वत वठी करे अब्दुल गफूर चांग मोहम्मद ईसी चांग ते फैज़गंज थाणे ते कूड़ो केस बेबुनियाद दाख़िल कयो वियो आहे। इन्हनि मुतालबो कंदे घुर कई आहे त इन मामले जी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो आहे। रिपोर्ट शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।